तवील तसलसल अंदर जॾहिं महबूब ऐं वतन जे हुस्न खे सहकार ॾेई लफ़्ज़नि जे गुलाबनि मां हिकु अहिड़ो गुलिस्तान ठाहिजे जंहिंमें महबूब जो इश्क अजरकूं पाए ऐं प्यार खे बांदड़े सां संवारजे, तो उन वक़्तु हसन जा गीत निर्वार थियनि था त जॾहिं इश्क पाए अचे अजरकूं, जॾहिं इश्क पाए अचे अजरकूं, जॾहिं प्यार पाए अचे बांदड़ो, जॾहिं भूअं भरियल रली जीअं लॻे, सॼो देस तुंहिंजी गली जीअं लॻे, जॾहिं चोट तां चंड तारा टके, दरिया साण गॾिजी किनारा कहनि, जॾहिं गज सारो करे गुफ़्तगू, चुनी ते समूरा सितारा लहनि, जॾहिं माक मुखड़ियूं चपनि जूं चुमे, ख़ुदा जी ख़ुदाई थी ख़ुशबू वञे, जॾहिं मोतियो घोर घोरे ॾिसे, पटे अख ऐं अख पूरे ॾिसे, तॾहिं मां थो सम्झां त मुंहिंजी मिठी अज़ल खां असीं ॿई गॾोगॾु आहियूं, विञाइजी न जेको सघे थो वतन में, असीं हिक ॿिए लाइ उहो सॾु आहियूं, असीं हिक ॿिए लाइ उहो सॾु आहियूं। हाणे आउं साईं एज़म साहिब खे इल्तिजा कंदसि तूं अची संदर्स जे बारे में कुझु लफ़्ज़ ॻाल्हाईं। साईं एज़म साहिब। हा भई, उॾारियो दूर प्यारियो समूह के सार वांदे हो, लड़ियो पेला का सूरज मान दार वंदे। दोस्तों, सबसे पहिरीं तमामु अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन तो मोहम्मद ख़ान चेप्टर ऐं सिंधियत बि संदर्स पंहिंजे दोस्तनि खे ज़ब्त थो ॾियां, जेके मुसलसल 13 सालनि खां असां दर्स खे यादि कंदा आहियूं। जेका एजाब ॿुधायो 16 जून 2011 जो ॾींहुं जेको असां दर्स जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हो ऐं सॼी सिंध सोगवार हुई। असां दर्स जो टंडे मोहम्मद ख़ान सां यादूं एतिरियूं त गहरियूं ऐं घाटियूं हुयूं जो जॾहिं असां उते पहुतासीं ऐं असगर भट्टी सां गॾु असांजो जे हादसे में जे तरीक़े सां एक्सीडेंट थियो, जेको हुनजी हयाती खसण जो जेको लम्हो हो, समूरनि दोस्तनि खे इहो वहम ऐं गुमान हो त हसन उहा राति टंडे मोहम्मद ख़ान में। जॾहिं असां उते पहुतासीं तो जान ख़ासकेली खां वठी मसूद लुहार ताईं सभिनी असांखां पुछियो त असां राति तव्हां वटि। टंडे मोहम्मद ख़ान में असांजूं खोड़ सारियूं यादूं हुयूं। असगर भट्टी, बशीर शाह, मामा गुलाम नबी, सूफ़ी नईम, साईं एजाज बिस्कानी। हुन पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ूबसूरत हिसो जेको टंडे मोहम्मद ख़ान में गुज़ारियो ऐं मुंहिंजी बि शनासाई असगर भट्टी जी मार्फत ई हुन सां थी हुई। थोरे जो मुंहिंजूं मुलाक़ातूं हुन सां पहिरीं बि रहियूं जॾहिं हू ख़बार अख़बार जो एडिटर हो ऐं उन दौरान जॾहिं मुंहिंजी हुन खां कचहरी थी, हुनजी ॻाल्हाइण जो हिकिड़ो स्टाइल ऐं हुनजो अंदाज़ एॾो मुनफ़रिद हूंदो हो जो थोरे जो मूंखे इहा ख़बर हुई त असगर भट्टी जो दोस्त आहे, बशीर शाह जो दोस्त आहे, साईं एजाज सां अञा मुंहिंजी एतिरी शनासाई कोन थी हुई। त मूंखे चई त टंडे मोहम्मद ख़ान में सिर्फ़ु मुंहिंजा 2 दोस्त आहिनि, हिकिड़ो मामा गुलाम नबी, ॿियो सूफ़ी नईम जे नाले। आउं हैरान थी वियो त मामा गुलाम नबी खे असां कॾहिं बि कंहिंसां गॾु कोन ॾिठो। मामा फ़क़ीर माण्हू, पंहिंजी तबियती मिज़ाज वारो। सूफ़ी नईम बि उन तबियती मिज़ाज वारो माण्हू हो। पर आउं सम्झां थो त हसन जी ज़िंदगी जेका बि गुज़री, ऐं हिन समाज जो शायदि ई को अहिड़ो तबिको हुजे जेको हसन खे फ़ोन न कंदो हुजे। उहा नई टही हुजे, असांजी टीनेज हुजे, असांजी या असांजा बुज़ुर्ग हुजनि, सीनियर अदीब हुजनि, सभु चवंदा हुआ त हसन असांजो, छो जो हुनजी ज़िंदगी जो ढंग ई रंग अहिड़ो हो। साईं एजाज वारी ॻाल्हि जंहिंसां मिलंदो हो उन जो थी वेंदो हो। खोड़ सारियूं हुनजूं खूबियूं, खोड़ सारियूं यादूं असां सां फलाड़ियल रहियूं आहिनि ऐं आउं सम्झां थो त हसन दर्स न रुगो सिंध जो हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं अलबेलो शाइर हो, पर हसन दर्स हिकिड़ो बहितरीनु नसर नवेस हो। खोड़ सारनि दोस्तनि खे ख़बर कोन्हे हसन दर्स जा सवाल अख़बार जा एडिटोरियल जेके लिखियल आहिनि उहो ॾाढो क्लास जो नसर आहे। उन सां गॾोगॾु हसन दर्स NGO जी फील्ड में जॾहिं वियो त उहो हिकिड़ो बहितरीनु रिसर्चर हो, हिकिड़ो बहितरीनु मौक़िक़ हो जंहिं घोड़नि ते हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी तहक़ीक़ कई। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उहा तहक़ीक़ अञा ताईं मंज़र आम ते कोन अची सघी आहे। ईअं ई जीअं असां पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजो शेरी मजमूओ छपाइण जे
बि हक़ में कोन हूंदो उहो बि उन खां पोइ छपियो। ऐं हिकिड़ो अहिड़ो शाइर जंहिंजो मजमूओ बि छपियल कोन हो ऐं उनखे एॾी पवीराई मिली, तव्हां अंदाज़ो लॻायो त हसन दर्स जी वफ़ात, तारिक आलम अबड़े जी वफ़ात ऐं डॉक्टर नबी बख्श जी वफ़ात जो अरफ़ो जेको आहे उहो कुझु ॾींहंनि जो फ़र्क़ु आहे। पर उन टाइम ते अञा सोशल मीडिया जो एॾो अरूज कोन हो, पर उन टाइम जो तव्हां अख़बारूं खणी ॾिसो, शायदि डॉक्टर नबी बख्श बलोच खे बि एॾी अख़बारनि कवरेज कोन ॾिनी जेतिरी हसन दर्स खे कवरेज मिली। आउं सम्झां थो इहो हुनजी ज़िंदगी जो समूरो पोखियल पोरियो हो। हू जिते बि वेंदो मेला मचाईंदो, हू जिते बि वेंदो यारनि दोस्तनि खे गॾु कंदो ऐं दोस्तनि जी मार्फत दोस्तियूं पैदा कयूं ऐं उहो ई सबबु आहे जो सॼी सिंध अॼु बि हसन सां उहो ई प्यारु उहो ई मोहबत करे थी जेको हसन सां हुनजी ज़िंदगी में कंदी। थोरे जो हसन जी वफ़ात खां पोइ कुझु सालनि ताईं हिकिड़ो सिलसिलो हलियो था, 16 जून ते सभु दोस्त ते पहुचंदा हुआ पंहिंजे हिसाब सां। पर आउं सम्झां थो हिन वक़्तु बि कंडे मोहम्मद ख़ान खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे 2011 16 जून खां वठी 16 जून 2024 ताईं कंडे मोहम्मद ख़ान मां असांजा दोस्त मुसलसिल हसन दर्स वटि वेंदा रहनि, मज़ाक हाज़िरी भरे उनखे यादि कंदा रहनि। त इहो असांजो हिकिड़ो ॻाढापो जेको असांजो कंडे मोहम्मद ख़ान सां रहियो ऐं आउं उन्हनि दोस्तनि खे बि जफ़ ॾियां थो जेके उन ॻाढापे खे अञा ताईं बि ज़िंदा रखंदा पिया अचनि। हसन जी शाइरी जे हवाले सां खोड़ सारनि असांजे वॾनि शाइरनि खे बि ॾंदे आङुरियूं अची वियूं। हिकिड़ो नौजवान ऐं शर्मीलो शाइर हेॾी क़िस्म जी हेॾी वॾे क़िस्म जी पवीराई हासिलु करे वञे, इहो असांजी सीनियर टही जे लाइ हिकिड़ी वॾी अजीब जी ॻाल्हि हुई, अजब जी ॻाल्हि हुई। त हसन पंहिंजी ज़िंदगी जा जेके बि रंग गुज़ारिया जंहिं बि ढंग सां हुन गुज़ारिया ॾाढा मुनफ़रिद ऐं ॾाढा ख़ूबसूरत ऐं ॾाढा शानदार हुआ। उहे जिन माण्हुनि हसन सां गॾु गुज़ारियो उहे हसन जा वारिस हुआ, जिन माण्हुनि हसन सां गॾु गुज़ारियो उहे हसन जा माइट बि हुआ, उहे हसन जा दोस्त बि हुआ। ऐं वॾी ॻाल्हि इहा हुई त हसन दर्स पंहिंजे माइटनि खां वधीक पंहिंजे दोस्तनि खे अवलियत ॾींदो हो। ऐं हसन जी जॾहिं तदफ़ीन जो वक़्तु हो, जॾहिं सॼी सिंध मचाए गोती में अची लथी त हसन दर्स जा माइट बि माना एॾा माना तवाई थी विया, उन्हनि खे एॾो अंदाज़ो कोन हो त हसन दर्स असां जंहिं माण्हू खे ॻोठ में जीअं साईं ॿुधाईंदो त हिकिड़ो आवारा क़िस्म जो माण्हू आहे, हुनजी हिकिड़ी पंहिंजी हिन क़िस्म जी जॻह सुञाणप ठहियल हुई त उन्हनि जे माइटनि खे अॼु ॾींहुं ताईं अॼु बि असां हुते हुआसीं मचाए खोती में त हुनजे वॾे भाउ जी आज़ादी इहा ई ॻाल्हि हुई जेका असां 2011 खां ॿुधंदा पिया अचूं त असांखे अंदाज़ो कोन त हसन एॾो वॾो माण्हू हो सिंध जो ऐं सॼी सिंध हुन सां एॾो प्यार थी करे असांखे हिन शइ जो कॾहिं अंदाज़ो कोन थियो। असांखे अंदाज़ो तॾहिं थियो जॾहिं हसन असां वटि कोन असां खां मोकिलाए चुको। त आउं सम्झां थो हसन शाइरी जे हवाले सां हिकिड़ो दौर हो ऐं हसन जी शाइरी में रोमांस सां गॾोगॾु इनकलाब बि हो, रोमानवियत बि हुई। हसन जी शाइरी में समुंड बि हो, हसन जी शाइरी में घोड़ा बि हुआ। ऐं अहिड़ो को बि शायदि टॉपिक हुजे जंहिं ते हसन पंहिंजा तख़युल जा जेके आहिनि उहे घोड़ा न डोड़ाया हुजनि। उन समूरे पीरियड में शाइरी वारे उन समूरे अरसे में ॾिया ॾिया लाट जॾहिं पहिरीं नई टही जे शाइरनि जो मजमूओ छपियो जंहिंजो महाग जेको शेख हयाब लिखियो हो ऐं उन टाइम जो जेको असांजो नौजवान नई टही जो जेको केलेवर उन्हनि सभिनी जी शाइरी जो जेको मजमूओ आयो उन महाग जी मनता मानी जो शेख हयाब जहिड़े माण्हू खे बि लिखिणो पियो त हसन दर्स नज़म जो दानिश्वर शाइर। पोइ हसन जे नज़म में उस्तारा तशबीहूं ऐं उनजी ॿोली जो जेको लुबे लुबाब हो उहो ॾाढो अट्रेक्टिव ऐं ॾाढो जानदार हो। अॼु बि असांजी नई टही में खोड़ सारा अहिड़ा शाइर आहिनि जेके जॾहिं शाइरी तोड़े जो आहे उन्हनि जी शाइरी हूंदी आहे, जॾहिं असां ॿुधंदा आहियूं त ऑटोमेटिकली हिकिड़ो ज़हन उन तरफ़ हलियो वेंदो आहे, यार हीअ त प्लाट हसन जो आहे, हीअ तख़युल हसन जो आहे, हीअ ॿोली हसन जी आहे। त हसन न रुगो पाण हिकिड़ो दौर हो पर हसन जे वञण खां पोइ बि उहो दौर जारी सारी आहे। नई टही जा खोड़ सारा शाइरनि जिन जो शहर जिन ते हसन जो शहर आहे, हसन जो असरु आहे उन्हनि ते। ऐं आउं सम्झां थो जॾहिं शाइर जॾहिं तख़लीकार पंहिंजे ईंदड़ टहिनि वटि पंहिंजे ईंदड़ नसुलनि वटि पंहिंजो शहर ऐं असरु छॾे वेंदा आहिनि उहे तख़लीकार कॾहिं बि मरदा न आहिनि। ऐं हसन दर्स असां सां गॾु आहे, असां खां विछड़ियो ज़रूरु आहे पर असां खां विछड़ियो कोन्हे। तव्हां सभिनी दोस्तनि